पाकिस्तान पीपल पार्टी के अगवान मंजूर वसाण नए साल में सियासतदान बाबत नयूं अगकथियूं कयूं आहिनि। पाकिस्तान मुस्लिम लीग नून के कायद के हवाले से अगकथी कंदे मंजूर वसाण जो चवण हो तो नवाज शरीफ इन साल ही देह वापस ईंदो। पीटीआई चेयरमैन बाबत मंजूर वसाण अगकथी कंदे चयो तो हलंदड़ साल इमरान खान जो को भी मुस्तकबिल ना है। इन साल इमरान खान ते मुसीबतूं लामारा ॾींदियूं रहंदियूं। खेसि कुछ इदारनि ठाहियो हो जेकी इन वक़्त साणस गॾु न आहिनि। पीपी अॻवान चयो त इमरान खान जा साथी खेसि छॾे वेंदा। हलंदड़ साल पीटीआई चेयरमैन गिरफ़्तार थींदो। खेसि सिंध ऐं बलोचिस्तान जी जेलनि में क़ैद ॾिसी रहियो आहियां। मुल्क की सियासत में इमरान प्रोजेक्ट जो तजुर्बो कंदड़ किरदार वक्त गुज़रण सां गॾु वाउखा थी रहिया आहिनि। खास तौर ते जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा, रिटायर्ड चीफ जस्टिस साकिब निसार, जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ऐं इमरान खान मुसलसल हिक ॿिए मथां इल्ज़ाम हणी सच अवाम आॾो आणे रहिया आहिनि। ऐं त पीटीआई वारा जनरल रिटायर्ड फैज़ हमीद पुठियां बि पइजी विया आहिनि। जॾहिं त लंडन भॼी वियल मेजर रिटायर्ड आदिल राजा बि इमरान खान जी मोहबत में जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा, जनरल रिटायर्ड फैज़ हमीद ऐं इदारे ते ग़लत इल्ज़ाम हणी रहियो आहे। पर खेसि केर बि पुछण वारो न आहे। नामियारे सहाफ़ी मूजिब सूरत हाल अहिड़ी आहे जो एक ट्रुथ कमीशन जुड़न घुर्जे ऐं अहम शख्सियतन के उहो मौक़ो मिलण घुर्जे त हक़ीक़तूं अवाम आॾो आणीनि ऐं आइंदा जे लाइ तौबा ताइब थियनि। नामियारे सहाफ़ी मूजिब असां चाहियूं था त सच कमीशन जुड़न घुर्जे ऐं 2011 खां 2022 ताईं जेकी अहम इदारनि जूं अहम शख्सियतूं इमरान खान जी सूरत में सियासी तजुर्बो करण में शामिल हुयूं उन्हनि के एतराफ़ करण ऐं सच ॻाल्हाइण जो मौक़ो मिलण घुर्जे। पर मौजूदा हुकूमत में अहिड़ी ताक़त नज़र नथी अचे। सिंध में मकानी चूंडनि जे ॿिए मरहले खां अॻु में MQM जे नए सिर तक बनियण वारे मुतालबे खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह रद्द अमल जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त तक बनियन ते MQM जो मौक़ुफ़ इलेक्शन कमीशन आॾो रखियो आहे। उन मामले इलेक्शन कमीशन जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। सेवण हवाई अॾे ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त सभिनी खे पंहिंजो मौक़ुफ़ पेश करण जो हक़ आहे ऐं तक बनियन बाबति MQM जो पंहिंजो मौक़ुफ़ आहे। जॾहिं त उन हवाले सां ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं गवर्नर जा बयान नाहिनि ॿुधा। हुन चयो त MQM जो मौक़ुफ़ इलेक्शन कमीशन आॾो रखियो आहे। हाणे इलेक्शन कमीशन जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कंदासीं। वॾे वज़ीर चयो त आसिफ ज़रदारी जी सदारत में इजलास थींदो। अयाज़ सादिक समेत समूरा इत्तेहादी इजलास में शिरकत कंदा। इजलास में मुल्की सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। मुराद अली शाह चयो त मईशत मसइलनि जो शिकार आहे। असांजो इम्पोर्टेड बिल तमामु घणो वधी वियो आहे। मईशत में बहितरी लाइ असांखे ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। उन लाइ सभिनी खे तयारु रहणु खपे। वज़ीर आज़म तरफ़ां कुझु वफ़ाक़ी वज़ीर कराची आया हुआ। उन्हनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन वधीक चयो त मूंखे यकीन आहे त वज़ीर आज़म वटि तजुर्बेकार टीम आबी मईशत जी बहितरी में सूबनि खां जेका मदद घुर्जे असां हाज़िर आहियूं। सिंध हाई कोर्ट कराची में दाख़िल केसनि में पुलिस के पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान शहबाज़ गिल के गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। सिंध हाई कोर्ट में क़ौमी इदारनि ख़िलाफ़ तौहीन आमेज़ बयान ॾियण ते शहबाज़ गिल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी। शहबाज़ गिल जे वकीलनि चयो त हुननि सिंध हाई कोर्ट में सिंध अंदरि दाख़िल केसनि खे कालादम करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई आहे। दरख़्वास्त ते हतमी फ़ैसिलो अचण ताईं पुलिस खे शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी खां रोकियो वञे। शहबाज़ गिल जी दरख़्वास्त में चयो वियो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ सरजानी टाउन, ब्रिगेडियर ऐं रिज़विया थाणनि में केस दाख़िल आहिनि। अदालतनि पुलिस ऐं प्रोसिक्यूशन शहबाज़ गिल ख़िलाफ़ कराची में दाख़िल केसनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। केस जी ॿुधणी थी मुंहिंजे बयान जे हवाले सां लाहौर जे थाणे मांगा मंडी में केस दाख़िल कयो वियो आहे। पंहिंजी दरख़्वास्त में पीटीआई अॻवान चयो त सुगरा बाय केस जी रोशनी में हिकु वाक़िए जो रुॻो हिकु केस दाख़िल थी सघे थो। उन करे कराची में दाख़िल कयल केस कालादम करार ॾिना वञनि। हाईकोर्ट पीटीआई अॻवान जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे पुलिस खे शहबाज़ गिल खे गिरफ़्तार करण खां रोकींदे चयो त कराची में दाख़िल 3 केसनि में शहबाज़ गिल खे गिरफ़्तार न कयो वञे। अदालत IG सिंध ऐं ॿियनि खे 12 जनवरी लाइ नोटिस जारी करे छॾिया।
अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो चवणु आहे त कपड़ा विकिरो कंदड़ शहबाज शरीफ बि इतराफ़ करे रहियो आहे त सख़्त मुआइशी बहरान आहे, पर इसहाक डार उहा ॻाल्हि नथो सम्झे। सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त पाक फौज जा कमांडर बि चई रहिया आहिनि त पाकिस्तान नाज़ुक मोड़ ते पहुची वियो आहे। संदसि चवणु आहे त सियासी मुआइशी ऐं समाजी इस्तेहकाम क़ौमी सलामती जो ज़ामिन आहे। उमेद आहे त अॼु को फ़ैसिलो कयो वेंदो। शेख रशीद चयो त बिलावल जे दौरनि में 2 अरब रुपया लॻाया विया, 2 अरब रुपया कंपनी जी पब्लिसिटी में लॻाया विया। हुन चयो त 77 वज़ीरनि जी फ्लैट ऐं IMF जूं शर्तूं रुगो ग़रीबनि लाइ आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त हुकुमराननि जी दौलत परॾेही बैंकनि में महफ़ूज़ आहे। हुन वधीक चयो त इमरान ख़ान ते PTM जो हर नाकाम हमलो संदसि ई ॻीची में पइजी रहियो आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो चवणु आहे त PTM खे बि 15 जनवरी ते ख़बर पवंदी। उन जो वाहिद हल चूंडूं आहिनि, ॿी सूरत में डिफॉल्ट दर ते आहे। इमरान खान ऐं बुशरा बीबी में इख़्तिलाफ़ वधी वञण ऐं बुशरा बीबी नाराज़ थी इस्लामाबाद हली वञण जा अफ़वाह ज़ोर पखड़ी विया आहिनि। उन सिलसिले में PTI जे हलकनि मां उहे ॻाल्हियूं मार्केट में आयूं आहिनि त अॻु बुशरा बीबी जूं ऑडियो अचण ऐं हाणे इमरान खान जूं ऑडियो लीक थियण खां पोइ ज़ाल मुड़ुस हिक ॿिए जे आॾो वाउखा थी चुका आहिनि ऐं मंझंदि इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि, जंहिंखां पोइ बुशरा बीबी ज़मान पार्क मां बनी गाला बदिरां इस्लामाबाद GF7 वारे इलाइक़े में हिकु घर में मुंतकिल थी वई आहे। PTI हामी सहाफ़िन ख़दशो ज़ाहिर कयो आहे त ॿिन्ही में शदीद इख़्तिलाफ़ात आहिनि, जंहिं करे ॿिन्ही में अलहदगी जा इम्कान आहिनि। इमरान खान आख़िरकार नए एस्टेब्लिशमेंट सां बि उहो चए त जनरल रिटायर्ड बाजवा जी बाक़ियात मौजूदु आहे, टकर खाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। नामियारे साफ़ी मूजिबि इमरान खान एस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम मढ़ियो आहे त कराची में PTI खे कमज़ोर करण लाइ MQM खे मुतहद कयो पियो वञे, बलूचिस्तान में PP खे मज़बूत कयो पियो वञे। इमरान खान एस्टेब्लिशमेंट ते उहो बि इल्ज़ाम मढ़ियो आहे त पंजाब में PTI MPs खे फ़ोन अची रहिया आहिनि त जंहिं ॾींहुं परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठे त अवां न्यूट्रल रहजो। इमरान खान जे उन अंदाज़ मां महसूस थी रहियो आहे त हूअ मौजूदा एस्टेब्लिशमेंट सां टकर खाइण चाहे थो, छो त हिकु ॾींहुं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो हो त मईशत जी बहाली ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़ौमी इतफ़ाक़ राय ज़रूरी आहे। उन जे जवाब में इमरान खान उल्टो एस्टेब्लिशमेंट ते तनक़ीद करणु शुरू करे छॾी आहे। सिंध जे सुध समाओ वारे वज़ीर सरजील इनाम मेमण चयो आहे त मुंहिंजो कानूनी नोटिस अॼु फवाद चौधरी खे वेंदो। अहिड़ो इज़हार सिंध जे इतलात वारे सूबाई वज़ीर सरजील इनाम मेमण हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त PTI वारनि बिलावल भुट्टो जे रेडार ख़िलाफ़ कूड़ ॻाल्हायो। असां PTI जे कंहिं MNA ऐं MPA सां राब्तो नाहे कयो। सरजील मेमण चयो त इमरान खान खे आइनी तौर इक़्तिदार तां हटायो वियो। PTI वारा इंतज़ार करे रहिया आहिनि त पंजाब में मुंहिंजे ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई। हुन वधीक चयो त उहा वीडियो लीक थी आहे जंहिं में इमरान खान मेंबरनि खे ख़रीद करण जी ॻाल्हि कई आहे। तारीख़ इंसाफ़ जो रवैयो हमेशह गैर जमहूरी रहियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर उहो बि चयो त तव्हां वटि नंबर न हुआ ऐं बिल पास थिया, सभ खां वधीक सदारती ऑर्डिनेंस PTI हुकूमत में आया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻूणे अॻवान फैसल वावडा तरफ़ां ख़ाली कयल सेनेट जी सीट ते चूंड शेड्यूल जो ऐलान कयो वियो। इलेक्शन कमीशन फैसल वावडा पारां ख़ाली कयल सीट ते चूंड शेड्यूल जारी करे छॾियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त सिंध मां सेनेट जे जनरल सीट फैसल वावडा जी इस्तीफ़ा सबबि ख़ाली थी हुई। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट जी सीटनि लाइ नामज़दगी काग़ज़ 5 खां 7 जनवरी ताईं जमा कराया वेंदा। नामज़दगी काग़ज़नि जी छंड छाण 12 जनवरी ते थींदी। इलेक्शन कमीशन मूजिबि नामज़दगी काग़ज़ 20 जनवरी ताईं वापसि वठी सघजनि था ऐं वोटिंग 25 जनवरी ते सिंध असेंबली जी इमारत में थींदी।
इस्लामाबाद हाई कोर्ट तकरारी ट्वीट केस में गिरफ्तार पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी कई। आज़म सवाती जे वकील बाबर आवान अदालत में दलील ॾींदे चयो त सिंध ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट आज़म सवाती खिलाफ़ केस बंदि करे छॾिया आहिनि। हुन पंहिंजे खीसे मां कूड़ी रक़म कढी केस दाख़िल करायो। अहिड़ी FIR कॾहिं बि नाहे ॾिठी जंहिंजो वक़्तु ऐं हंधि न लिखियल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस बाबर आवान खे मुखातिब थींदे चयो त तव्हां चई रहिया आहियो त SOPs ते अमल न कयो वियो, जंहिं ते बाबर आवान जवाब ॾिनो त हा ज़रूर ॿुधाइणो आहे त मुंहिंजी मोकल ते कहिड़ा इल्ज़ाम आहिनि। केस हली रहियो आहे, उन केस में मुनासिब अमल न आहे त पोइ मुंसिफ़ाणी ट्रायल किथां ईंदी। बाबर आवान वधीक चयो त जेसीं ताईं ॾोह साबित न थींदो कानून जी नज़र में को बि सुठो या ख़राब न आहे। डिप्टी अटार्नी जनरल दलील ॾियण लाइ वधीक वक़्त जी इस्तदा कई, जॾहिं त ॿुधणी दौरान अदालत पुछाणो कयो त केस जे चालान जो छा मौक़िफ़ आहे। FIA अख़्तियारनि ॿुधायो त चालान 24 डिसंबर ते जमा करायो वियो आहे। ॿुधणी सुभाणे 3 जनवरी ते थींदी। डिप्टी अटार्नी जनरल चयो त हुन ॿीहर ॾोह कयो आहे ऐं हिकु केस अॻु ॿुधणी हेठि आहे, जॾहिं त IG जे अख़्तियारनि चयो त आज़म सवाती पंहिंजो ट्विटर अकाउंट सेरिंडर नाहे कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक धुरनि जा दलील ॿुधण खां पोइ आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। परॾेही मीडिया मूजिब शामी फ़ौज तस्दीक कई आहे त इसराइल तरफ़ां मुल्क जे हिकु अहम बैनुल अक़वामी हवाई अॾे ते मिसाइल फायर कया विया, जंहिं जे नतीजे में 2 शामी फ़ौजी मारिजी विया। शामी फ़ौज जो चवणु आहे त दमशक ऐं इसराइल फ़ौज पारां निशानो बणियल एयरपोर्ट गैर फ़ाल आहे। एयरपोर्ट ऐं उन जे भरपासे ते आचर ऐं सूमर जे विच में हमलो कयो वियो। शामी फ़ौज मूजिब इसराइली हमले जे नतीजे में 2 फ़ौजी मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त कुझु सहूलियतुनि खे बि नुक़सान पहुतो, पर एयरपोर्ट गैर फ़ाल हुजण सबबि को बि जानी नुक़सान न थियो। शाम में कम कंदड़ इंसानी हक़नि जी तंज़ीम जो चवणु आहे त इसराइली हमले में एयरपोर्ट ऐं उन जे वेझो हिकु हथियारनि जे डिपो खे निशानो बणायो वियो। हीउ हथियारनि जो डिपो ॾखण दमशक जो वेझो आहे, जॾहिं त हमले में कुल 4 ॼणा मारिजी विया। मीडिया रिपोर्टनि मूजिब 1 साल अंदरि दमशक इंटरनेशनल एयरपोर्ट ते इसराइल जो हीउ ॿियो हमलो आहे, पर इसराइल उन हवाले सां को बि बाज़ाब्ता बयान जारी न कयो आहे। सिंध में पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण लाइ SUP ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस इतिहाद करे वरितो आहे। सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते गॾियल जदोजहद में ईंदड़ चूंडूं GDA जे प्लेटफॉर्म तां विढ़ण जो ऐलान कयो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सैयद ज़ैन शाह चयो आहे त सिंध विरहाइण जी साज़िश थी रही आहे। सिंध जो अवाम अहिड़नि साज़िशनि खे नाकाम बणाए छॾींदो। GDA अॻवाननि सरदार रहीम सदरुद्दीन शाह ऐं सफदर अब्बासी पारां इतिहाद में शामिल थियण ते SUP जी आजह कई वई। सैयद सदरुद्दीन शाह ऐं ॿियनि अॻवाननि चयो त 2023 वारनि चूंडनि में पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदासीं। दाद लिगारी भरिसां खींजो पुलिस जी निजी टार्चर सेल में 2 नौजवान कैद हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ सारो महर में साफ़िन जी टीम खे निजी टार्चर सेल में हथकड़ियूं ऐं डंडा बेड़ियूं लॻल नौजवान नज़र आया। नौजवान गुलाम यासीन ऐं अकबर पिताफी ॿुधायो त 5 ॾींहं अॻु पुलिस असांखे गिरफ़्तार कयो। ख़दशो आहे त पुलिस मारे छॾींदी। साफ़िन जे पहुचण बाद पुलिस एहलकार ॿिन्ही नौजवाननि खे मोटरसाइकिल ते खणी वियो। SHO खींजो पुलिस जमशेर सियाल जो चवणु आहे त असां अॼु ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। ॿिन्ही जवाबदारनि ते केस दाख़िल आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस गुलाम यासीन ऐं इमरान पिताफी खे 28 डिसंबर ते गिरफ़्तार करे गुम करे छॾियो हो। पुलिस अञा ताईं इमरान पिताफी जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अटे जो बहरान जारी आहे, जॾहिं त ब्लैक ते अटो विकिरो थियण जूं शिकायतूं बि बरक़रार आहिनि।
जाम साहब ऐं सांगड़ में अटे जी खोट खिलाफ़ शहरनि एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया। हैदराबाद, मलकानी शरीफ, घरेलू, पिथोरो ऐं ॿियनि शहरनि में अटो ब्लैक ते विकिरो थियण जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि। शहरनि जो चवणु आहे त 65 रुपया किलो वारो अटो 140 खां 150 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। वज़ीर आज़म जे गुरबत जे ख़ात्मे ऐं समाजी तहफ़ुज़ वारे ख़ासि मददगार फैसल करीम कुंडी हलंदड़ साल जी शुरूआत में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP तहत नओं सर्वे शुरू करण जो ऐलान कयो आहे। आचर ॾींहुं जारी कयल हिकु वीडियो पैगाम में वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार नए साल जे मौक़े ते क़ौम खे मुबारकूं ॾींदे चयो आहे त गुज़िरियल साल पाकिस्तान खे कोरोना ऐं ॿोॾ सबबि तमामु घणो नुक़सानु खणणो पियो, पर असां ग्रास रूट लेवल ते मुस्तहक़ माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियतूं फराहम करण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। उन चयो त हिन साल खदड़नि फ़क़ीरनि खे बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम में शामिल कयो पियो वञे, जेको उन पुठिते पयल कम्युनिटी जी माली आज़ादी खे यकीनी बणाइण तरफ़ हिकु बहितरीन क़दम आहे। हुन वधीक चयो त साल जी शुरूआत में BISP जा 5,80,000 मुस्तहक़ किफ़ालत प्रोग्राम जी नई किस्त हासिल करण वञी रहिया आहिनि, जॾहिं त उन्हनि मुस्तहक़नि जे ॿारनि खे तालीमी वज़ीफ़ा पिणु पहुचाया वेंदा। पंजाब फूड अथॉरिटी लाहौर में खुलियल खीर जे विकिरे ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। पंजाब फूड अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल जो चवणु आहे त खुलियल खीर ते सॼे सूबे में पाबंदी लॻाई वेंदी, पर पहिरें मरहले में लाहौर में पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिं बाबति हिकमत अमली तयारु कई वई आहे। DG फूड अथॉरिटी मूजिबि टेस्टिंग वारे मरहले में खुलियल खीर सिहत लाइ हानिकार साबित थियो आहे, जंहिंखां पोइ लाहौर में रोड, रस्तनि, घिटियुनि ऐं पहाड़नि में मौजूदु दुकाननि ते बि हाणे पैक थियल खीर विकिरो कयो वेंदो। हुन चयो त मामले ते गवाला एसोसिएशन सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, खेनि एतमाद में वठी वधीक फ़ैसिला कया वेंदा। सिंध में अटे जो बहरान जारी, अवाम जो सब्र जवाब ॾियण लॻो। छोर ऐं भरपासे जे ॿाराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कणक जे अटे जो रेट वधण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां रेलवे फाटक खां प्रेस क्लब ताईं हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई ऐं प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अटो न आहे छो भला, करबला करबला जा नारा हया विया ऐं नाअहल इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे उमर एजाज़ नेड़ियो, वकील दीन मोहम्मद बंबरो, रांझन भील ऐं ॿियनि चयो त अटे चकी मालिकनि ऐं दुकानदारनि पारां पंहिंजी हिकु हटी क़ाइमु कंदे अटे जो फ़ी किलो 120 खां 130 रुपया विकिरो करे रहिया आहिनि। उन सिलसिले में UC गुलामलाह ऐं झंपीर जंगशाही जे केतिरनि ई कोहिस्तानी ॻोठनि गुलामलाह जे ॻोठ मोहम्मद हसन मल्लाह, कासिम कमदार, बाबू खोकर, ममन होलाणी कोहिस्तान जे ॻोठ वकियो जाखरो ॻोठ साइनो जाखरो ॻोठ उस्मान जाखरो ऐं ॿियनि ॻोठनि जे केतिरनि ई मुतासिर थियल बेरोज़गार पौरतनि महांगाई ख़िलाफ़ पंहिंजनि ॻोठनि में गुलामलाह वासिन अब्दुल सत्तार मीरबर, पीर मोहम्मद मीरबर, मोहम्मद हसन मल्लाह, अली हसन मल्लाह उर्स मीरबर, बाबू खोखर, कोहिस्तान वासिन मोहम्मद अनवर जाखड़ो, जुमो लुकमान हाजी, महरम जाखड़ो, कुर्बान जाखड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त पूरे सिंध जियां ज़िले ठठे समेत UC गुलामलाह ऐं कोहिस्तानी पट्टी में हद खां वधीक महांगाई में इज़ाफ़ो अचण करे पोरे तबिको हिकु वेलो मानी ॻभे लाइ परेशान आहे, जिते अटो फ़ी किलो 150 रुपया दुकानदार विकिरो करे रहिया आहिनि। दरबार में अटो महांगो ऐं सरकारी अटे जो स्टॉल न लॻाइण ख़िलाफ़ STP ऐं क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतिजाज कयो वियो। STP जे खुदा बख्श मुंगराह, मोहम्मद बख्श गबोल, क़ौमी अवामी तहरीक जे इमामदीन बोज़दार, फयाज़ अहमद बोज़दार जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त जरवार समेत पूरी सिंध में अटो महांगो करे ग़रीब पौरतनि जे वात मां मानी गिरा खसण जी ज़ोरी कोशिश कई पई वञे। अटे जो रेट हथरादू महांगो करण ते जोत तहरीक जे ॾिनल एहतिजाजी सॾ ते सवें नौजवान शहीद मखदूम बिलावल पार्क खां एहतिजाजनि हथनि में बैनर प्ले कार्ड खणी अब्दुल हफ़ीज़ लिगारी, वसीम सूमरो, अब्दुल वहाब रिंद, असद पंवर, अताउल्लाह खजी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे जोही नाके खां मेन रोड ते धरणो हंयो वियो।
कोटड़ी में वधंदड़ महंगाई, अटे जे बहरान खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी तालका कोटड़ी तरफां आशिक बुगियो, ख़ालिद लाशारी, तारिक सुमरो, मुर्तज़ा रिंद, लतीफ़ भट्टी, सोहेल हालो ऐं ॿियनि जी अॻवानी में स्टेशन रोड खां अलमदीना चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि जो चवणु हो त पीपी सरकार ऐं माफ़िया हथ वठी सिंध ऐं क़ौम खे मारण जो मनसूबो जोड़े छॾियो आहे। मुठी में अटो सस्तो करण लाइ समाजी अॻवान अकबर दर्स जी अॻवानी में मज़दूरनि जो एहतजाज मुज़ाहिरो, सरकारी कणक ॿाहिरि कढण ऐं थर में कणक जी कोटा लिबरल पॉलिसी तहत ॾियण जो मुतालबो कयो वियो। उन सिलसिले में एहतजाज कंदड़नि ॻाल्हाईंदे चयो त सरकारी गुदामनि में कणक ख़राब थी रही आहे, पर गरीब बुख ते ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अटे जो अघु 5,000 रुपया मण खां वधी वियो आहे। मज़दूर अटो ख़रीद करे नथो सघे, अवाम परेशान आहे ऐं सरकार रोज़ कूड़ा बयान जारी पई करे त अटो 65 रुपया किलो मिली रहियो आहे। पिठोरो शहर ऐं भरपासे में अटे जी वधंदड़ अघ खिलाफ़ प्रेस क्लब पिठोरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि प्ले कार्ड खणी इंतज़ामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि समाजी अॻवान एडवोकेट जान मोहम्मद नहड़ी, मोहम्मद सूमार मंगरियो, बशीर अहमद नहड़ी, अर्ज़ मोहम्मद शर ऐं ॿियनि जो चवणु हो त अटे जो अघु वधंदो पियो वञे। गुज़िरियल 5 ॾींहं खां 1,000 रुपया मण ते वधी 4,000 खां 5,000 रुपये ते पहुची चुको आहे। गरीब माण्हू फाका कशी काटे ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। अखर में वधंदड़ महंगाई ऐं अटे जी क़ीमतनि में वाध खिलाफ़ सिविल सोसाइटी रोडनि ते निकिरी आई। मुज़ाहिरे जी अॻवानी सिविल सोसाइटी जे फज़ुल रहमान भुटो कई। ॿियनि मुज़ाहिरीन में राजा शेख, ज़ुबैर शाह, आसिफ चाचड़, नूरदीन शेख, गुलाम मुस्तफ़ा शेख, जहांगीर खान ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौके ते अॻवाननि चयो त हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां ॾींहों ॾींहुं खाधे पीते जे शयुनि में वाध करे रही आहे। अलयार में अटे जी खोट खिलाफ़ राह हक़ पार्टी पारां सिकंदर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में लियाकत गेट साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि पारां अटे जी पैदा थियल खोट ऐं ब्लैक ते विकिरो थियण सबबि हुकूमत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त टंडो अलयार में अटे जी खोट शिदत अख़्तियार करे वई आहे। दुकानदारनि पारां अटो 130 खां 140 रुपया विकिरो थी रहियो आहे, पर इंतज़ामिया इगोर निंड में सुतल आहे। ठठे में पोरियत मज़ामत तहरीक ठठो पारां पोरियत मज़ामत जो मरकज़ी अॻवान एजाज़ जाखरो, अब्दुल जब्बार बंबरो, सलमान जाखरो ऐं ॿियनि जी अॻवानी में ईदी सेंटर खां रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे प्रेस क्लब ठठो अॻियां पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो करे ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। एहतजाज में सिंधी अदबी संगत जो मरकज़ी प्रेस तर्जुमान रमज़ान मेमण, क़ौमी अवामी तहरीक मुनवर भुट्टो, सियासी समाजी अॻवान लियाकत बिरोही ऐं ॿिया पिणु शामिल थी विया।